दोक जी ख़बर कीअं पवंदी आहे? ही डंड कढे थो, अच्छा ही कढे थो न, हाँ। ही भञंदो, अच्छा पोइ बिड़ांदो थो माना अञा बिड़ांदो बि न आहे? न, हाणे थींदो। माना हे 5 सालनि में तव्हां वञी बिड़ांदा हा थियो? माना 5 सालनि जो उज़ाह जे लाइक़ु थींदो आहे हक़ ते? हा, इहे डंड भञंदो तंहिंखां पोइ। सही सही भऊ था केॾे हलो? हा काठियुनि जो उठ भऊ काथऊं खणी था अचो? टकर मां? अच्छा पोइ बसि लाणवा जा हो कोन्हे जा इहो छा हूंदो आहे ॿियो? फोग। हा सियारे में भलो आहे न, इहो बाक़ाइदा ॿरे थो, पर हिन वक़्तु त ऊन्हारे में तंग थो करे न। घणा उठ अथव? हा हिन उठ जी उमिरि घणी हूंदी? दौक 5 सालनि वाह वाह में ॿार चवंदा आहिनि कन ते हथ पुॼाए मानी खाईंदो? मामा मानी खणी अचो। उतां कॾहिं हलो? हा हा वटि भाऊ अथी 50 रुपयो? न साईं, ॿिए चकर वरी आयो थियो। बसि ईअं ई करिणो पवंदो। ॿिए नदी कार्ड में तव्हां हुया? हा हा अञा पैसा कोन धारनि छाजे करे? हलण वारा आहिनि इंशाल्लाह। असांजे बिना वादा इहो आयो वीचारी हेॾी अॻ में मूं वटि काठियूं काथे ॾेई आयो? नारे हिते हिते डॉक्टर वटि आयो आहे कई जॻह बाबा खां पोइ त न नी? तव्हां मुंहिंजे भरिसां त वेठो अताला यारनि मुआवजा मां अताला आहे मोना इहा अॼु उमिरि वारा गुलाम सौटो न अच्छा तव्हां पोइ नारे लाइ ॾे आओ? हा बचल जो भाउ। सही 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 गुलाम न हो 50 हा हा इहो ॾेई वेंदो आहे न छोकिरो मूंखे। हाणे अलाए छो कोन थो अचे या कुझु चयो मांसि? साम्हूं ई कढो न अॻियां फोटू जा वीडियो आहे न। मां 22,000 वठो 22 में काथऊं? हे अली पंहिंजा हेॾां हे हा तव्हांजे वाल साहिब जो त शौक़ु हुयो, तव्हांजो कीअं थियो? उनजे करे गॾु घुमियासीं। सही छोकिरो रहंदो हाणे घणा उठ अथव होॾे? इहो ई हा पोइ उठ बहितर आहे या ॾाची? ॾाची खीर पीअण लाइ भली आहे, वधण लाइ भली आहे, बाक़ी ॾाची जेका लॾ आहे न सही न आहे। अच्छा माना उन ते तव्हां वज़न नथा खणी सघो? सही खणूं त जवाबु न ॾींदी पर हिकिड़ो पारातो आहे न। हा माण्हू खीर थो पीए हर शइ में किथे काहे वञु त उठ खां काहे वञु घुरंदो उठ पेशाब करे ॼण लॼ आहे न। ॿियो हीउ जेको पंहिंजो हिन ॾाचीअ जो खीरु आहे थोरो लूणियाठो थो थिए नी? हा पोइ उहो तव्हांखे वणी वञे थो? पाण कोन खाईंदा आहियूं, जत ॾाढो था पियनि, पाण घटि खाईंदा आहियूं। तव्हां बि घटि खाईंदा आहियो पाण? इहो मर्दनि इलाही ते थो पए। हिन जो कॾहिं गोश्त तव्हां खाधो आहे? हा गोश्त हिन जे में गांइ में या हिन जे मेंह वारे में ॿाकरे में फ़र्क़ु कहिड़ो आहे? चरहो थो थिए। चरहो थो थिए? चरहो थो थिए त माना हिन में पोइ लूणु वग़ैरह घटि विझिजे नी? या टेस्टी थो थिए भलो थो थिए? गोश्त में ताक़त हिन जी लाज़मी आहे 5 सालनि में जेको जवान थो थिए हिन जी जवानीअ जी उमिरि 5 सालनि में फू जवानीअ खे पुॼंदो? फू अञा मथे अथसि। हाणे थियो आहे दौको, पोइ थींदो छिगो, वरी थींदो चौगो, पोइ थींदो नेश। वॾी ॻाल्हि आहे। जंहिं महिल नेश थियो न उन महिल वरी हिन जी पूर सफ़ा मुंता। माना 5 सालनि ते हिन जो इहो नालो आहे दौक? हाणे 5 साल खे लाइक़ु थियो। हा दौक खां पोइ लाइक़ु थियो, व्याकड़ बि थियो, फर बि करे वेंदो, हर शइ करे वेंदो, पर जंहिं महिल नेश थियो नी पोइ सफ़ा पोइ अंधो थी पवंदो। हा पोइ सफ़ा बसि जे कई माल कई शनाख़त त सही आहे, जे नथो करे साम्हूं ई थो थिए त साम्हूं ई थी थिए। अच्छा कोई होश में न हूंदो। तव्हांजी सांभर में अहिड़ो को वाक़ियो थियो आहे? हा पंहिंजी शइ पाण बि विढ़े थी।
पोइ तव्हां न उन महिल पोइ तव्हां छा कंदा हुओ? विकिणी छॾींदा हुओ? खपाए छॾंदासीं, खपाईंदा हुओ? सघियासीं झले वेंदासीं, पोइ हिनखे लॻंदा आहिनि वरी नक हॾ तरियूं अॻियों लॻंदियूं आहिनि। अच्छा। पोइ उन्हनि खे जे मञे वियो, ॿार खे मञे वियो, या वरी हिनखे कट ॾींदा आहियूं। ॿियो ऊठ हूंदो आहे, कतार में साल ऊठ 5 6 आहिनि, हिकिड़े खां विड़हाईंदासीं, हुनखे माराईंदासीं। पोइ ॾाढो थी वियुसि उहो त पोइ कट में अची वियो, पोइ न मारे, पोइ उहो ऊठ वठी हुन ॾे तंहिंखां पोइ ईंदासीं त उहो भिजंदो। अच्छा। हाणे बसि मालिक खे ॾियां। सही। घणा ॾींहं खाध खुराक खां सवाइ ज़िंदा रही थो वञे? पाण वटि त शुक्र आहे सर सब्ज़ी आहे। हीअ साईं किताब में त चवंदा 25 ॾींहं रही। हाँ। बिगिर पाणी मानी घटि खाधव? बसि मानी करार सफ़ा घटि खाधे? चांहि जो ॾियो वार? कुर्ब। हाँ ठहिराए वठां? महिरबानी। ॿुधाए साईं 25 ॾींहं जो चवंदा खुराक रखे, उहो त तव्हां पाण पढ़िया हूंदव किताब। असां बि इहो ई पढ़ियो आहे, हा न? पर 25 ॾींहं नंढड़ा ॿार जाफ़र हेॾे आ बाबा। असांजो ग़रीबी जहाज बिल्कुलु साईं, रोज़गार जो ज़रियो आहे। मिला न? हा, तव्हां हिक ऐं ॿिए ॾे मुंहिंजे ख़्याल में काठियुनि वारो हिकिड़ो ई इहो कंदा हूंदव, पोइ बि शुक्र आहे। न हिकु ने ॿिए ॾे न डेली था वञा, डेली 500 रुपया खां वधी 15,000 शुक्र। हा पंहिंजूं घर जूं काठियूं बि हिन में अचनि थियूं। वरी मिसाल पोइ था खणूं था, वरी पोइ अॼु आई अन्न था खणूं, तोखो ॾिठल हुई अदाई पैसा कोन वठूं, मनो हिन जो ॾेई छॾी, अन्न बि खणाए। सही। त हर शइ असांजी हिन ते आहे कारोबार ॿी बणी। माना हिकिड़े उठ मां माण्हू 15,000 जो रोज़गार करे सघे थो। हिकिड़ो माण्हू सीड़ियल ज़रूरी आहे। अलाह ख़ैर करे। हा। बीमारी न हुजे। बढ़िया आहिनि हिन जा ख़र्च बि। हाणे हींअर भेंडियूं चुॾियूं 2 लख। अच्छा। हा लाज़मी आहे 2 लखनि जो त साईं। वज़न में ई हिन जो वज़न घणो हूंदो अंदाज़न? वज़न थोरा न हूअं आहे माना 10 मण त हूंदो। घटि ख़ुशी हुजे त पोइ 10 मण थींदो। 10 न साईं 8 मण त हूंदो। हा 8 मण। 8 मण बि अॼुकल्ह जेको हिन जो गोश्त हले थो पियो आम गाओ, उहो पाण वटि थो हले 450 500। हिन महांगो। हा 8 मण 4 8 32। हिते केरु वठी न सघंदो। हा कोटिया ऐं हेॾे जाॾे खड़ी था वञनि, हाणे उते माना गोश्त में 1.5 लख जो 1.25 लख 1.5 लख जो आहे, पर ज़िंदा वरी अञा वरी गाॾो ॿधेसि त साईं ट्राली थी वियो नी। ट्राली 50 बोटो 60 बोटो खणी थो निकिरे। 60 आराम सां मां खणायो। हा 50 60 65 ईअं खणी पिया अचनि। भरी बि 50 भरी। हा लाहे बि उते पिया ॾियनि जिते चवनि पिया। ट्राली न पुॼंदी न हुते। आहे भाउ हिननि जी खोराक बसि। सही। ॿियो हीअ वीचारा सुख ॾाढो आहे। अॻे गाॾियूं मिसाल कोन हूंदियूं, इहे सफ़र माण्हू उन्हनि ते कंदा आहिनि। बिल्कुलु। असांजे वॾे कई कुराड़ीअ कया, असांजे त भेण ॾिनी साहु ॾींदा। चाचो आचर। चाचो आचर हा न? हा। चाचे कॾहिं वफ़ात कई आहे? इन साईं सुठो टाइम थी वियो आहे 20 साल ने थी विया। हा भई ॾाढो रोशन वारनि सां गॾु बेलदारी लॻो हुजा। कुबर हो गॾु। रिटायर कयो हुई? हा। पोइ वफ़ात करे? कुदरती हिकिड़ी भलाई थी वई, मदीने जो हुकम। अच्छा। तव्हांखे ख़बर हूंदी। पोइ हिन जो जेको इहो न हाज़िरी बुक न चवंदा आहिनि, हाज़िर कंदा आहिनि न, पोइ कुबर जेको हिन खां उन भलाई